आगा के फुलजी स्टेशन वासी ब ॿाहिरि कराची के मवाच गोठ में टांकी साफ़ करण दौरान साह बुसाट जन सबब फौत विया आहिनि। ॾुकंदड़ ख़बर है तव्हांखे ॾियूं पिया फौतिन में नौजवान मदद अली ऐं अली जान दस्ती शामिल आहिनि। ॿिन्ही ॿाहिरनि जा मड़ गोठ पुराणो देरो पहुचण ते कोराम अची वियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया फुलजी स्टेशन वासी ब ॿाहिरि कराची के मवाच गोठ में टांकी साफ़ करण दौरान साह बुसाट जन सबब फौत विया आहिनि। फौतिन में नौजवान मोहम्मद अली ऐं अली जान दस्ती शामिल आहिनि। राब्तो किया है फुलजी स्टेशन में राणा नसरुल्लाह से। राणा नसरुल्लाह आगाह कजो छा तफ़सील आहिनि? जी पुराने देरे वासी ॿ नौजवान ॿाहिरि जेके आहिनि कराची की फैक्ट्री में कम कंदा हुआ ऐं पंहिंजो हुते आबाणो घर बि पुराने देरे में हाज़िरत हुते हिननि जो आरजी घर आहे मवाच गोठ में पंहिंजे घर की टांकी जेको आहे साफ़ करे रहिया हो ॿई ॿाहिरि मदद अली ऐं अली जान दस्ती। ठीक है राणा नसरुल्लाह, वॾी महिरबानी अवांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।